दुनिया जी अधु आबादीअ जे खुराक जो ज़रियो चांवर आहे। इन करे ई सारियुनि खे खुराक जी राणी बि चयो वञे थो। सारियुनि जी पोखी सिंध समेत चीन, फिलिपीन, बांग्लादेश ऐं ॿियनि एशियाई मुल्कनि में 6000 सालनि खां थींदी पई अचे। हिन वक़्तु चांवर ॿियनि खाधनि खां ॻोए खणी विया आहे। एशिया में चांवरनि जी पोख मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ महीननि में थिए थी ऐं अहिड़ी तरह पोखी सॼो साल जारी रहे थी। उन लाइ ज़मीन जे क़िस्म, पाणी जी मौजूदगीअ मुताबिक़ ऐं मज़दूरनि जी मौजूदगीअ खे नज़र में रखंदे पोखीअ लाइ पहिरियां ॿेजारो ॿारियुनि में पोखियो वञे थो। उन खां पोइ आली ज़मीन में रोंबो थिए थो। आम मुरविज हथ सां रोंबे वारो कमु निहायत ई थकाईंदड़ आहे। ज़माननि खां आबादगारनि जूं कई पीढ़ियूं इहो कमु कंदे गुज़रियूं आहिनि, पर हाणे काफ़ी माण्हुनि कारखाननि, शहरनि ऐं ॿियनि धंधनि ॾांहुं रुख़ कयो आहे, जंहिंजे करे मज़दूरनि जी खोट थी रही आहे। मज़दूरनि जी खोट जे करे आहिस्ता आहिस्ता ॿियनि मशीनुनि सां गॾु रोंबे वारियूं मशीनूं बि अचणु लॻियूं आहिनि। हिन वक़्तु रोंबे वारियूं मुख़्तलिफ़ मशीनूं आज़मायूं पियूं वञनि। सुकी ज़मीन में सारियुनि जी नाड़ी करण वारी मशीन, सुकी ज़मीन में मशीन ज़रिए ॿेजारे जो रोंबो या वहर करण ऐं आली ज़मीन में रोंबो करण वारी मशीन। मशीनी रोंबे करण जे लाइ ज़रूरी आहे त ॿेजारो हिकु ख़ासि तरीक़े सां तयारु कयो वञे त जीअं फ़सुलु सुठो थी सघे। मशीनी पोखीअ लाइ आम तौर ते 15 खां 20 किलोग्राम सुठो बिज फ़ी एकड़ काफ़ी थिए थो, जॾहिं त हथ वारे रोंबे लाइ सरासरी तौरु 30 किलोग्रामनि जी फ़ी एकड़ ज़रूरत पवे थी। पर जेकॾहिं बिज खे पहिरियां अंगूराए पोइ पोखिजे त बिज अञा बि घटि खपंदो। ॿेजारे पोखण खां पहिरीं बिज अंगूराइण वारो कमु ज़रूरी आहे। उन लाइ कंहिं थांव में पाणी भरे बिज विझी आहिस्ते आहिस्ते हलाइजे। जेको ख़ाली ऐं बेकार बिज मथे तरी अचे उन खे हथनि सां कढी छॾिजे। बाक़ी बिज खे सूतलीअ जी ॿोरीअ में भरिजे। ॿोरीअ खे 24 कलाकनि लाइ पाणीअ में ॿोड़े रखिजे। ॿोरीअ खे हल्की गरम ऐं छांव वारी जाइ ते रखिजे, जंहिं मथां सारियुनि जो पलाल वग़ैरह विझी 24 कलाकनि ताईं छॾे ॾिजे। 24 कलाक गुज़रण खां पोइ बिज खे खोले ॾिसिजे। बिज जेकॾहिं मुकमिल अंगूर जी वियो हुजे ऐं अंगूर 2 खां 3 मिलीमीटर जा थिया हुजनि त बिज खे पोखीअ लाइ तयारु सम्झे। अंगूरनि खे उन खां वॾो हरगिज़ न थियणु ॾिजे। ॿी सूरत में अंगूर ॿोरीअ में फासी पवंदा या वरी पाण में विचिड़ी वेंदा। मशीनी पोखीअ लाइ 10 मीटर डिघियूं ऐं 2 मीटर वेकिरियूं 2 ॿेजारे जूं ॿारियूं हिक एकड़ लाइ काफ़ी आहिनि। ॿेजारे पोखण लाइ ॿारियुनि खे मुकमिल समत में आणिजे त जीअं बिज हिकु जहिड़ो फुटे। ॿेजारे खे पाणी ॾियण ऐं ख़ारिज करण लाइ ॿारियुनि जे विच में नालियूं पिणु ठाहिजनि। ॿेजारो पोखण लाइ ज़मीन में ॻरियल सड़ियल भाण या वर्मी कल्चर चङी रीति मिलाइजे। ज़मीन घणी नरम हुजे त हिकु हिसो सन्ही बजरीअ जो पिणु मिलाइणु घुरिजे। तयारु ॿारियुनि जे मथां हल्की प्लास्टिक शीट विछाइजे। 21 सेंटीमीटर वेकिरो, 55 सेंटीमीटर ड्रेघ ऐं 2 सेंटीमीटर ऊचाईअ वारो फ्रेम उन चादर मथां रखिजे। मिटीअ जे तयारु कयल गारे सां फ्रेम खे भरिजे। फ्रेम जे इस्तेमाल जो मक़सदु आहे त बिज जी बचत थिए ऐं ॿेजारे खे प्लास्टिक मथां पटण में आसानी थिए। फ्रेम जी ऊचाई 2 सेंटीमीटरनि खां वधीक न हुजणु घुरिजे, न त मशीन जो रोंबो सही न थींदो। अंगूरियल बिज 120 खां 150 ग्राम फ़ी खाने जे हिसाब सां छटिजे। अंगूरियल बिज जो ख़ासि ख़्यालु रखिजे जीअं नाज़ुक अंगूर टुटी ज़ियान न थियनि। फ्रेम कढी वरी ॿी जाइ ते साॻियो अमल दोहिराइजे। पखियुनि ऐं मींहं खां बचाइण लाइ
ॿिज जे ॿारियुनि खे हल्के पलाल सां ढकिजे। मौसम मुताबिक़ ॿारियुनि खे 3 खां 4 ॾींहं पाणीअ जो फुहारो ॾींहं में 2-3 दफ़ा ॾिजे। ॿारियुनि खे कॾहिं बि सुकणु न ॾिजे। चोथे ॾींहुं ॿारियुनि मथां पलाल हटाए ॾिसिजे त बेजारो साओ नज़र अचणु घुरिजे ऐं 2 खां 2.5 सेंटीमीटर जा सला नज़र अचणु घुरिजनि। हाणे पलाल हटाए छॾिजे ऐं ॿारियुनि में पाणी अहिड़ी तरह ॾिजे जीअं पाणीअ जी लेवल सीड बेड जे 2 सेंटीमीटरनि या ॿूटनि जे अधु जेतिरो बीहे। बेजारे जी जांच कबी रहिजे। चीत जणियूं या बीमारी नज़र अचे त हिकदमि फुहारो कजे। बेजारे जी पोखीअ जे 17 खां 18 ॾींहंनि बाद सला 12.5 खां 15 सेंटीमीटर जेतिरा थी वेंदा। आम तौर ते जॾहिं सलनि जा 3 खां 4 पन निकिरी अचनि त उहे रोंबे लाइ तयारु सम्झणु घुरिजनि। बेजारे खे वधीक वॾो थियणु न ॾिजे, न त थुलियूं ऐं डिघियूं बेजे जूं पाड़ूं मशीन खे रोंबो करण में ॾुखियाई कंदियूं। हिन ॾेख मां साफ़ पतो पवे थो त फ्रेम में पोखियल बेजारो कहिड़ी तरह सां थिए थो। बेजारो बिना फ्रेम जे प्लास्टिक ते बि पोखे सघिजे थो। बेजारे पोखण लाइ 3 पिणु मौजूदु आहिनि। रोंबे करण लाइ ज़मीन जी चङी तरह तयारी करणु तमामु ज़रूरी आहे। ज़मीन में पत्थर या गंदगाह न हुजणु घुरिजे। रोंबे वारी मशीन मां वधीक फ़ाइदो वठण लाइ तक़रीबन 10 खां 15 सेंटीमीटर ज़मीन खेड़ियल हुजणु घुरिजे। चीकी मिटीअ वारी ज़मीन में रोटावेटर हर वग़ैरह हलाइणु घुरिजे। जॾहिं रोंबे लाइ ज़मीन तयारु थींदी हुजे त रोंबे खां 6 खां 12 कलाक पहिरीं बेजारे मां पाणी कढी छॾिजे। बेजारे खे ॿारियुनि मां कढी मशीन जे बेजे वारनि खाननि में चङी तरह रखिजे। बेजारो जीअं ई ॿारियुनि मां कढिजे त उन ॾींहुं ई रोंबो करणु घुरिजे। रोंबे लाइ मुख़्तलिफ़ मशीनूं अचनि थियूं, जिन मां कुझु 8 कतारुनि में हिक ई वक़्तु रोंबो कनि थियूं ऐं डीज़ल ते हलनि थियूं। बेजारे वारी मशीन ते बेजारो रखण खां पोइ हल्को पाणीअ जो फुहारो कजे त जीअं रोंबो सही थिए। हाणे अचो त असां हथनि जे रोंबे ऐं मशीन जे रोंबे जो फ़र्क़ु ॾिसूं। हथ जे रोंबे में मज़दूर वधीक खपनि ऐं मशीन जे रोंबे में घटि मज़दूर घुरिजनि। हथ वारे रोंबे लाइ फ़ी एकड़ बेजारो वधीक खपे, जॾहिं त उन जे मुक़ाबले में मशीनी पोखीअ लाइ 50% घटि बेजारो खपे। हथ जे रोंबे लाइ 35 खां 40 ॾींहंनि वारो पोखियल बेजारो खपंदो आहे, पर मशीन में 16 खां 18 ॾींहंनि जो पोखियल बेजारो काफ़ी हूंदो आहे। हथ जे रोंबे में ॿूटे खां ॿूटे ऐं कतार खां कतार जो मुफ़ासिलो सही ऐं हिकु जहिड़ो नाहे हूंदो, पर मशीनी रोंबे में हिकु जहिड़ो हूंदो आहे। हथ जे रोंबे में मज़दूर घणा खपनि ऐं जे मज़दूर वक़्त ते न मिलनि त पोखी पाछाटी थी वेंदी आहे। जॾहिं त मशीनी पोखीअ लाइ घर जा भाती काफ़ी हूंदा आहिनि, उन करे पोखाई वक़्त ते थी वेंदी आहे। मशीनी पोखीअ में 15 खां 20% पैदावार बि वधीक लहे थी। मशीनी पोखी करण सां नर्सरी पोखण वारो कारोबार बि शुरू थी सघे थो, जंहिंमें ख़ासि तौर ते ॿाहिराड़ियुनि जूं औरतूं हिन कारोबार में अॻियां अची सघनि थियूं।